तोखे केर विसारे साईं, तोखे केर विसारे साईं। सिंधी माण्हुनि जे दिलनि ते राज कंदड़ सिंध जो सरमोड़ नाम्यारो रागी मास्टर मंज़ूर। मास्टर मंज़ूर अवामी अंदाज़ जे फनकार मखणे फ़क़ीर जे घर में 8 जुलाई 1974 ते ॻोठ नऊं ठारो वधो तालके मीरो ख़ान ज़िले लाड़काणो में जन्म वरितो। मास्टर मंज़ूर जो संदसि वालिदीन तरफ़ां क़दरे हसीन नालो रखियो वियो हो। मास्टर मंज़ूर शुरुआती तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ मंझां हासिल कई, पोइ संदसि वालिदीन कंबर लॾे आया, जंहिंखां पोइ हुन बाक़ी तालीम कंबर मां हासिल कयाई। मास्टर मंज़ूर खे नंढपण खां ई क्रिकेट रांदि सां दिलचस्पी हुई। मक़ामी सतह ते हुन उन ई रांदि में पिणु पाण मञायो, पर राग जेको खेसि पंहिंजे वालिद मखणे फ़क़ीर ऐं चाचे मोर फ़क़ीर खां वरसे में मिलियल हो, ऐं 8 सालनि जी ॼमार में मास्टर मंज़ूर ॻाइण जी बाक़ाइदे शुरूआत कई। शायदि उन करे ई हुन नंढी उमिरि खां ई सुर लापड़ शुरू करे ॾिना हुआ। संदसि पहिरियों ऑडियो एल्बम 1992 ईस्वी धारे रिलीज़ थियो। मास्टर मंज़ूर जा 500 खां वधीक कलाम ऑडियो कैसेटुनि में रिकॉर्ड थी चुका आहिनि। साल 2003 धारे मास्टर मंज़ूर दुनिया जे पहिरीं सिंधी सैटेलाइट चैनल KTN ते हर जाइ पिरी हर महफ़िल में ॻायो त खेसि तमामु घणी अवामी पज़ीराई मिली। संदसि हिन गाने माण्हुनि जा मन मोहे विधा ऐं सिंध वासियुनि आशिक़नि जी दिलनि में हिन कलाम ज़रिए मास्टर मंज़ूर पंहिंजी जॻह ठाहे वरिती ऐं केतिरा ई माण्हू संदसि परस्तार थी पिया। मास्टर मंज़ूर जूं 150 खां वधीक ऑडियो कैसेटूं रिकॉर्ड थियूं ऐं हुन केतिरा ई वीडियो गीत KTN, सिंध TV ऐं धरती TV लाइ रिकॉर्ड कराया। अॻिते हली पंहिंजे वधंदड़ मसरूफ़ियतुनि सबबि मास्टर मंज़ूर साल 2000 खां पंहिंजे ॻोठ खे छॾे हैदराबाद जे कासिमाबाद में रहाइश अख़्तियार कई। मास्टर मंज़ूर ऑडियो कैसेट कंपनियुनि खां अलावा रेडियो टेलीविज़न ते पिणु ॻायो ऐं रेडियो ते खेसि जग मशहूरु ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारिफ़ करायो हो। मास्टर मंज़ूर सिंधी ॿोली समेत सिराइकी, बलोची, उर्दू, बिरोई ऐं पंजाबी में पिणु ॻायो। मास्टर मंज़ूर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, ज़ख्मी चांडियो, ग़ुलाम नबी महेसर, ज़ुल्फ़कार मंगी, वहीद हकड़े समेत केतिरनि ई शाइरनि जा कलाम ॻाया। मास्टर मंज़ूर 22 अप्रैल 2012 ते पुरस्कार नमूने पंहिंजे परस्तारनि खे अचानक विछोड़े जो गहरो सदमो ॾेई पंहिंजे परस्तारनि खां हमेशह लाइ विछड़ी वियो। मास्टर मंज़ूर उहो सिंधी फनकार हो जंहिंजे विछोड़े वारे ॾींहुं इंसान त दूर पर सिंध धरती जा वण बि उन ॾींहुं ख़ामोश थी विया हुआ। हुन जे विछोड़े वारे ॾींहुं सिंध समेत इंडिया, बलोचिस्तान, दुबई ऐं सऊदी अरब में बि ख़ामोशी छाइजी वई हुई।
मास्टर मंज़ूर जी अचानक विछोड़े ते सिंध जे हर परस्तार, हर आशिक, फन ऐं फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हर सिंधवासी जी अख आली हुई। मास्टर मंज़ूर खे सवें आलिन अखियुनि सां वादी हुसैन अलैहिस्सलाम कराची जे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो, जेका संदसि आख़िरी आरामगाह आहे। हिन मयानाज़ गुलूकार खे पंहिंजे प्यारनि ऐं परस्तारनि खां विछड़े अॼु 9 साल थी चुका आहिनि, पर हू अॼु बि पंहिंजे फन ज़रिए संदनि दिलनि में ज़िंदा आहे।